सिजु मसाते संग ताड़िया वया संग ताड़िया ही किथे हे कर चल तो फकीर वेही जा वनी वेहण जी जरूरत ना है तू बीठो चंगो ही बुधाए ठीक है यो फकीर जो नसीब जो बीहण जी इजाजत मिली हरे गाल कर जान छड धाणो धड़किया ने धड़की ना है खबरा त धाणो धड़किया भला यो वगो वणी हाला वारो पयो थई खणी वनी पान पाए मर्द है मर्दाणो वगो पाइंदो से कमाल दी करी मा साथे मुखे न खपे हाने इहो बुधा त संग किथा आतई वरतो थमे सोराब पसंद करे हां सोराब पसंद करे सोराब छो यो सोराब के दिंदो से मा तोखे वठंदो से धनु फकीर मा साथ के छडे बेहद मरंदो जा नबा मरी पवे तू बक बक खा कोन बाजींदे तोके जहर नहीं मारणो पंदो या को दुसा को जिते ढोया धक बिया आज बिया तो तोके सबक बुधाया हां धाणो धड़किया ने धड़की ना जेदी मतलब भको थो जी अम्मा जे पाण को वक्त हुंदो हो त माण्हू बगड़न ऐं खूनख्वार जानवरन खां डिजंदो हो रात जो निकरंदो हो त जानवरन जो खौफ हुंदो त मता कोई मिली वने या खाई मारे जाई अम्मा हाणे त माण्हू घरा निकरे तो त इहो ई खौफ चुंबड़ी वञेस तो त मता को माण्हू मिली वञे मारे या फुरे न वञे हा न दी अलाए कहिड़ो ज़मानो अची वियो आहे माण्हू माण्हूअ खे तो खाए फुरे ऐं मारे अम्मा ज़माने जो न पर माण्हुनि जो ॾोह आ तॾहिं त चवां थी असांजो ज़मानो सुकून वारो हो न जहिड़ा न फुरूं न धाड़ा न कत्ल न शक न वहम हाणे त अलाए छा थी वियो आहे कमल अम्मा चयुमि न त माण्हुनि जो फेर आ जेको तो चयो सो हूंदो पर एतिरो न हूंदो जेतिरो अॼुकल्ह हा अलाह सान्या ॾींदो माण्हुनि खे जी अम्मा अलाह ई समक ॾींदुनि ही भी माण्हू आ न तो भी पंहिंजे कुणब जो घर में घिड़ियो आ त बुत जो साह ई छॾाए वियो आ अम्मा बुत जो साह कोन छॾाए वियो आहे असां वटि आहे पर हिन वटि कान्हे कमल आहिस्ते ॻाल्हाए इज़त वारो आहीं त हलियो वञी ता ऐं हा इहो जेको चिबरे जहिड़ो मुंहुं खणी हेॾां अची थो न सो हेॾे खणी न ईंदो करे कमल लिहाज़ करे अम्मा जेको तोखे बंदूक हणे ऐं तूं लिकाए छॾी उहो मुंहुं उभो करे हिते अचे उनखे बख़्शी करे छॾिजे बख़्शिश जे लाइक़ नाहे असांजी ख़ामोशी मां सबक सिखी वञे पर हा अहिड़ा सम्झंदा समक ऐं सबक वात मूं वटि बि आहे ऐं कमज़ोर मां बि न आहियां मां आयोसि उन ग़लतीअ जी माफ़ी वठण जे लाइ पर मूंखे तुंहिंजी इन रश वापसि मोटायो आहे इन 3 ॾींहनि में तोखे ख़बर पवंदी छपन शेर आहे शेर न चवीं सां कमल अम्मा के पेरनि खां चोटीअ ताईं चूचड़ी लॻी वई आहे केरु सहंदो आहे अहिड़ी बेवाजिबी जेका हिन असां सां कई आहे अञा न चवांसि हा सब्र जो फल मिठो आहे तूं वेतर मछराए छॾियुसि अम्मा मुंहिंजी बि सींद आहे जेकॾहिं हाणे का हरकत कई न बुकिन वारी बंदूक न ठोकी मांसि न त मां बि दादन जी भेण न आहियां
काहेली तो समझे कवल खे। सरदार मां कंहिं तरीक़े सां आजो थी आयो आहियां तव्हां वटि। मूं आजो करायो आयो तो के फुरकान मेहार जे चएते सब सबूत गायब करे। एहसान फरामोश माण्हू कंहिंजो एहसान यादि न आहिनि रखंदा सरकार। मूं धक मेहरला खे हयो लॻी मेहार खे वियो। माना त तो फायर कयो हो न। हा क़बूल कयां थो, इन लाइ त माफ़ी वठण आयो आहियां सरदार। फुरकान माफ़ी मेहार खां वठ ऐं हुनखे फ़ैसिलो ॾे। मुंहिंजो बि फ़ैसिलो ॾे न सरकार। या गोली मूंखे लॻी आहे त पोइ जीअं चवंदव तीअं थींदो। ग़लती थी वई आहे सरदार। जॾहिं मेहार ऐं निसार हुन सां गॾु हुया पोइ तो ईअं छो कयो? ग़लती त मञां थो न सरदार, मेहार ई मदद कई। उन्हनि सां ॾिठुमि त गुस्सो आयो, पर मूं फायर मेहार ते हरगिज़ न कयो। गुस्सो छा जोड़े गुस्सो? असां तुंहिंजा ढगा चोराया आहिनि? दिलि थी चवे अहिड़ी मुकण मुंहिंजी हाजी खां तंग करी। मूं हथियार फिटा कया आहिनि सरदार आॾो। भली चओ निसार। तुंहिंजी ग़लती माफ़ करण जहिड़ी न आहे फुरकान। तोखे ख़तरो मेहार या निसार खां न, नेरुलाए सचल खां आहे। मारी वरी मेहार खे मूं वॾी कोशिश बाद मालूम कयो आहे। जेको ॾंड विझंदव मां भरींदुसि सरदार। तूं ॾंड भरे ई कोन सघंदे। भरींदुसि। सरदार जो फ़ैसिलो क़बूल आहे निसार। त पोइ ॿुध फ़ैसिलो फुरकान। 3 लख मेहार खे बि ॾींदे, बटस मेड़ बि वेंदे ऐं ₹1 फरमान अलीअ खे बि ॾींदे। ऐं मुंहिंजो हिसाब सरकार हिनईअ में अची वियो। किबला साईं, ॾंड थोरो घटि कयो। मेहार जी अस्पताल जो ख़र्च ई न ॿधो अथमि त पोइ घटि कीअं थींदो? हू अॼु अस्पताल मां फारिग थींदो। क़बूल अथई त ठीकु आहे, न त केस पियो आहे, उथली बि सघे थो। तूं जो पंहिंजो पाण खे खाकी खान सम्झंदे त पोइ घटाइबो छा? हल अॻियां थी, न त लाश रुली वेंदी। इहो पोइ ॿुधायां थो। भले मारे छॾ, मां विख बि ॿाहिरि न कढंदसि। मूंखे जीअरो खणी वञण जो हुकुम आहे, न त हथियार हलाइण में काई देर न आहे। चयो मां न त हलो अॻियां थी, मूंखे मजबूर न कर, न त कुल्हे ते खणो पवंदो। केर आहीं तूं? अॻियां थी, न त मेॼालो न रहंदी। हलाए, तोसां हलण खां मरण क़बूल आहे। अम्मा ते हथियार कंहिं ताणियो आहे? चवां थी तो
तोखे घर में अचण जी ताकत कीअं थी? सोठल न पियो सुझे तोखे? मूंखे ॾे रिपीटर। तुंहिंजा जहिड़ा बुकियूं कुतनि खे ॾींदुसि। मां चवां थो मूंखे ॾे रिपीटर, न त इन थल्हे ते फटकंदी पोड़ी। तू फटकंदे तू। चाची अम्मा, हटी परे थी। कासिम करंटा खारे या मारे। इज्जत में खलल विधो है कासिम। कासिम तू पहिरों छॾे काॾे वियो है? चाची अम्मा, बादल सॼो चवे पियो त नूरी रेस किनाल में बुॾी वई आहे। छा? चाची अम्मा, हाणे घर खां ॿाहिरि परे कोन वेंदो। जेको बि आयो न सड़ी कोयलो थी वेंदो, छो त कासिम करंटा कासिम सारे या मारे। नूरी मूडा ईंदे भैंस के नाला में गिरी पई। ये छा थी वियो? छा थी वियो ही? दादा ने मुखे वापस त करी तो, पर दुनिया जालिम मां। वापस करण कोल खे पानी ॾियणा नूरी। जेकॾहिं न दुनिया ज़ुल्म कयो तो दुनिया के बाहि ॾेई छॾींदुसि। दादा ने तू पहुची भी न सघंदी ऐं मां असां पूरा करे छॾींदसि। बदुआ न ॾे नूरी। तुंहिंजो प्यार मुंहिंजे लाइ आथत आहे, आधार आहे, ॾढ ऐं संघ आहे। दुनिया छॾे सघां थो, पर सिंधुड़ी अंब जहिड़ो प्यार जेकॾहिं तुंहिंजो न मिलियो न त जी न सघंदुसि नूरी। तो बिन मां थर जी भिटुनि में उञायल ड्रेल जीअं हूंदसि। दादा न मां तुंहिंजे प्यार जी बारिश जी आस में पई जीअंदसि। तूं मुंहिंजे मन जो मोर आहीं ऐं मां तुंहिंजे प्यार जे आगुंद में उञायल ड्रेल आहियां। नूरी, तूं मुंहिंजे दिल जी ज़मीन ते फुटियल टिड़ियल गुलाब आहीं, जंहिंजी सुरहाण हमेशह लाइ मुंहिंजे साह जे शरीर में हूंदी। मां तोखे माणण जी आस खणी हमेशह लाइ जुस्तजू में रहंदुसि। ऐं मां दुनिया जी दाम जा अखा छिनी भी तुझे प्यार जी तलाश में रहंदसि। राहुनि में गुम थी वञा त विसारजांइ न दादन, मूंखे ॻोल्हजांइ। दादन मां तुंहिंजे दामन में दम टोड़ण जी पंहिंजी आस खणी पई जीअंदसि। नूरी, तोखे ॻोल्हींदुसि, तो लाइ वोड़ ॾींदुसि, पर माठ करे न वेहंदुसि।
का भी हरकत न कंदुसि वाइदो कर पक्को। हिन जे वाइदे ते कहिड़ो एतबार? छो न कबो? न त परे न आहियूं, ही बि हिते त असां बि हिते। वाइदो आहे, बाक़ी इहो वाइदो न कंदुसि त छॾींदुसि। छा मतिलब आहे तुंहिंजो? मतलब वायदे तां फिरण जी ॻाल्हियूं थो करे दिलबर? न तो न समझो। समझाए। मुंहिंजो रिश्तेदार आहिनि, हिन तंग न कंदुसि, इहो वाइदो थो कयां। पर जे राज़ी थियो न त पोइ कोई बि न रोके सघंदो। कूड़ो आहे दिलबर? काबिल मां कूड़ो आहियां? न हीअ कूड़ो या सचो वक्त साबित कंदो। पाताल मां ॻोल्हे बि घणे फेर करे लाल फेरी ॼाणाईंदासीं। ॻाल्हि ॿुधो, ओसि ताईं कोन छॾिबुसि जेसि ताईं दादन न चवंदो। आयो साथ में या न आयो त मज़हर जी मुक मिर्गी वारो मौत। मज़हर सवत में अची वियो आहे। छा थो चए त औरतुनि खे तंग न कंदुसि, वाइदो कयो अथई? हेड़नि जा वाइदा बि के वाइदा हूंदा आहिनि? न त मालूम थी वेंदसि। छॾियोसि छा? हा, सोट दादन जो हुकुम आहे। सोट चए ऐं असां न छॾियूंसि। छोड़ियो त छलांग भरे वञी हमदर्दनि खे सलाम ॾे। हलाणे तिखो थी ॾिसी छा थो? बुखार कॾहिं खां आहे? ॿ टे ॾींहं थिया आहिनि डॉक्टर साहब। पैसा कढ। पैसा? हा, कम थी वियो? ज़रे घटि थी वियो हो। माना न थियो न? थे त ॼाओ न। न, अॻ में रक़म पोइ कम। न, अॻ में कम पोइ रक़म। तूं असां सां रांदि थो खेॾीं? का बि रांदि न आहे, सिधी ॻाल्हि आहे। कम न कंदो त मां छा कंदुसि अव्हांखे? अव्हां त ज़ोरी बि पैसा वठी वेंदो न। किथे अमानत रखो? इन क़िस्म जे कमनि में अमानतूं न रखबियूं आहिनि वलू। सुभाणे बगन या बहिराम ख़ान खे ख़बर पइजी वञे त टई मारी वञो। चवे जाई थो वलू, असांजी त पत धोपी वेंदी। चालाकी थो करे। मुंहिंजी तव्हांजे आॾो हैसियत छा आहे जो तव्हां सां चालाकी कंदुसि? डॉक्टर किथे आहे? हलियो वियो आहे सऊदीअ। जॾहिं मोटे पोइ पैसा केरु ॾींदो? मां ॾींदुसि, न त इन ई सौदे खे खणी छॾियूं था। इहो सोचे ॿुधाईंदासीं। हल वलू, चलू। पैसो केॾी ख़राब शइ आहे, पंहिंजे खे पराओ ऐं दोस्त खे दुश्मन बणाए छॾे थी। जमादार जबल, यार तो अञा कुछ भी न कयो। अबूर मारे छॾे सोडल। जबल वाइदो करेस त पूरो करेस, न त जबल नाहेस। थी वेंदो थो दल। कानूनी तरह सां बादल खे सभु सम्झायो आहे। ने ख़बर अफ़कना जोशना वॾे साहब सां अहिड़ो लड़ेस जो साहब परेशान थी वञेसि, जो सफ़ा ॾकेसि। हर पताका हुते ॻाल्हाइण नथो निकिरे। हिते पताकूं माथे जो थपल ई न आहे। खामोश। ता खनेस कनादू देवनादू से अस्टे खलोस्ट ने तीन पे तीन ना ही हंदारे किस ने खबर अफकना
जोशना अड़े पाण में विढ़ंदो या कम जी भी ॻाल्हि कंदो मूंसां कम जी ॻाल्हि कयो ॿाहिरि वञी विड़ो अबू खसकुट यार सोडल खान हेडो मुड़स आयस बिल्कुल न समझेस बादल ना कारम करो तसली कबो अगर बिन पेश गुड़ाने खबर अफकना जोशना मूंखे दावा न ॾे जमादार जेकॾहिं न मूंखे जुझकी अची वई त झालावा बि हथ न ईंदी अड़े ॻाल्हि ॿुध मुफ़्त में कमु कोन थो करी मेणो न दे सोडल मुश्किल कारम करे नुट ने खबर अफकना जोशना सोडल डबल सही आ ये तो हिन दोन लातो आ न बहुत की पग बधाने देलो आ अबू दा चौकने बोस की ना दस्तार इंसाफ कैसे दिल थी चए न वठी ढेरी वांगुर वटे बोरीअ में बंदि करे छॾिया आहिनि जीअं थो चवां तीअं तो उॾरे हवा में सोढल जी झड़प हाथी हंधो न चुरे सोडल मां तुझो इज्जत करेस तू वरी फड़केस ने खबर अफकना जोशना बरसाब खान नी खबर अफकना जोशना खबर अब खबर नी खबर अफ वक्त ते तोखे खबर पइजी वेंदी जमादार सोढल जी सठ हाथी हंधो न चुरे तूं छाई जमादार संभाले ॻाल्हाए शहबाज खान न तुझी बिरादरीअ में न मुंहिंजी बिरादरीअ में को चोर या धाड़ेला सरकशीअ जो मतिलबु चोर या लुफर न आहे कंहिं तोखे चयो आहे त मुंहिंजी बिरादरीअ मां थी सघे थो चिड़ी छो थो बाराम खान मन लाइ तूं चवां त मुंहिंजे आंडनि में हथ विझण वारो पता तुंहिंजी बिरादरी जो हुजे ऐं पोइ मां उन्हनि जे आंडनि में हथ विझां तुंहिंजा आंड ॾुखनि मूं सदाई तोसां ठहण जी ॻाल्हि कई आहे ऐं तूं सदाई विढ़ण जी ॻाल्हि कई आहे अका रब जी ज़ात वटा ताक़त उन मालिक वटी आहे कॾहिं मसीह जो कंडो कंहिं बहादुर जी निड़ीअ में अटकी पवंदो आहे त लुछी पवंदो आहे पर कलड़ो न मच्छीअ जे कलनि में फासंदो आहे त पोइ फतकण को सवा का वाह न हूंदी अथसि मूंखे धमकाए न मूंखे अॻ में ई तोसां पर तो वरी ज़मीन जे फॾे वारी बाहि में मारण विधो आहे ओए कख सोरिया आने बिरादरियूं बरी रख थी वेंदियूं शहबाज खान अञा मच भरंदो भरियो किथे आहे मूंखे जांच करे ॾे त तुंहिंजी बिरादरीअ जो आहे या न मां ॿी का बि ड्रेग करणु नथो चाहियां न त दरिया उथली इलाइक़ा ॿोड़ींदो न त को बि रोके न सघंदुसि तोखे शायदि ख़बर न आहे त दरिया जा रुख बि माण्हू मोड़े सघे थो दरिया बि केत बंद में वही सघे थो मूंखे धमकी ॾियण जी ज़रूरत न आहे पंहिंजी बिरादरी संभाले न सघी ऐं पले न सघी आकारी मूंखे थो ओके ओके दरियो थी वियो दिमाग़ ख़राब थी वियो अथसि चोरीअ जे औकात थियण खां पोइ चवे थो त तुंहिंजी बिरादरीअ मां बि थी सघे थो बाबल असांजी बिरादरीअ वारो हा बाबल साईं असांजी बिरादरीअ वारो छो कंदो ईअं पीरल मता खे त दादन ते छक हुजेसि दादन ईअं छो कंदो
सॼे इलाइक़े खे ख़बर आहे त सोढल सां टक्कर में आयो आहे। सोढल ईअं कयो आहे। कि भला दादन खां पुछी त सघिजे थो न। दादन मुंहिंजे बजाए संघार खाने वटि वियो आहे। तजरगे जी भञकड़ी कई आहे। शहबाज़ ऐं मीरल तव्हांखे चई छा सरदार? हा, फोन कयई त मूं शहबाज़ खान खे चयो आहे त संभालियो हिन सिलसिले में। मीरल खे बि रोकियो। सरदार सोढल भी तॾहिं पिकड़ियो हूंदुसि। तूं वञ दादन खे न पोरे त मूं सां मिले अची। ई सरकारे बाक़ी तव्हां शहबाज़ जे छोर ते परेशान न थीजो। ई पकन आहे न, पकन जी सट पखड़ जो झट। बादल मूं केॾी कोशिश कई नूरीअ खे बचाइण जी। एतिरा त खेसि पालण में बि ॾुख कान ॾिठमि जेतिरा खेसि संभालण में खाधमि। मासी पंहिंजे हथ जे वॾीअ जो न वेज न तबीब तोबा वठी वियसि। ॾाढो तलाश कयमि, ख़बर ई न पई अलाए किथे वञी पहुती। लुड़ी लवारी थी। मां न चवंदसि, मासी नाराज़ थींदी, ॾुख कंदी। पुछे हा त ही ॾींहं ॾिसणा न पवनि हा। इहो त मञा थी नसीर त थी वई। हथों पवे हाज कचो कया केचन खे। मूंखे सॼी उमिरि जो रोग ॾेई वई। तूं परेशान न थी मासी, तलाश कयूं था, हथ मिली वञे। हाणे मिलंदी त बि सब्र कर, दिल न ॾार, रब्बुल आलमीन खां दुआ घुर। हॾाई खणी अचोसि त घटि में घटि। मासी मूंखे कोर्ट पहुचणो आहे सोढल जी ज़मानत जे लाइ। सोढल बि तव्हां लाइ सख़्तियुनि में अची वियो आहे। उतां थी वरी बि टोबा वठी वञा थो मासी। बादल मुंहिंजे लाइ बि कफन मतियो अची जाए। इहा मुंहिंजी ज़िंदगी कहिड़े कम जी। रोज़ तो बेरे